सिंध सवारे हो जिंदो रहेंगे। मोहतरम जनाब साहिब साहिबान गुलाम हम सब शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। जनाब सर जे कौम के पंहिंजो वतन ऐं ॿोली न आहे इहा कौम दुनिया जे नक्शे मिटिजी वेंदी आहे। जे कौम के पंहिंजो वतन ऐं ॿोली हूंदो आहे इहा सुने कायम रहंदी आहे। सिंधी कौम हिकु तहज़ीब याफ़्ता कौम आहे। सिंधी कौम 4000 साल अदीब सक़ाफ़त जो वारिस आहे। कौमनि जो जियापो आहे असांजी सक़ाफ़त 4000 साल अदीब सक़ाफ़त जो वारिस आहे। जॾहिं दुनिया खे उथण वेहण जी ख़बर न हुई उन वक़्तु सिंधी कौम तरक़ी याफ़्ता कौम हुई जंहिंजो सबबु मौज जो धड़ो आहे। कुझु वक़्तु पहिरीं वॾनि शहरनि में एतिरे खणी टोपी पाइण वारे खे जात चयो वेंदो हो। सिंधी ॿोली ॻाल्हाइण बुधरान उर्दी ॻाल्हाई वेंदी हुई। इस तरह जो असांजे सक़ाफ़त ते चुथर कई वई। उन करे सिंधवासी टोपीअ जे ॾियण मल्हाइण जो ऐलान कयो त सिंध न जागे पई। सिंध वधाइण लाइ सिंध खे बचाइण लाइ उथी साबित करे ॾेखारियो सिंध न जागे पई। पोइ हिकु ॾाढो क़ौमी कार्ड बणिजी वियो। इस तरह जो दुनिया जे हर कुंड कुछ में रहंदड़ हिंदीअ खे भरपूर नफ़ सां मल्हा रहिया आहिनि। इंशाअल्लाह सिंध सिंधी ऐं सिंधी सक़ाफ़त ता क़यामत जारे विसार रहंदी। आख़िर में हाणे सिंध जे माया ना शाह तरतीब बिठाइजे हिन शइ सां पंहिंजी तक़दीर जो प्लान कंदुमि। जिनका तो